मेयर मां रिपोर्ट करे रहिया शाहिद महसर 6 ॾींहं अॻु मेहर जे बी सेक्शन थाणे जे हद घाड़ी रोड स्टाक टाउन में मदरसे जे ख़ुताबी 13 वारे जी नींगर दिलशेर बुरड़ो खे ज़ाती बाद घुटा ॾेई क़तल करे चौपाईमाल जे वाड़े भट सां कपड़नि खां आजो मिलियल लाश वारे वाक़े ख़िलाफ़ मक़तूल नींगर जे वालिद अमीर बख्श बुरड़ो वालिदा मसमात ज़हरा बुरड़ो चाचो अहमद अली बुरड़ो ॾाॾी सकीना ख़ातून ऐं ॿियनि वाटसन मदरसे जे तालिबे इल्मनि एहतिजाज कंदे दाहियो त 6 ॾींहं अॻु असांजे मदरसे में पढ़ंदड़ मासूम नींगर सां ज़ातीअ बाद उनखे बेदर्दी सां घुटा ॾेई क़तल कयो वियो मुंहिंजो लाश कपड़नि खां आजो करे गुम करण जी कोशिश कई वई असीं हिन वक़्त ई हिकु जवाबदार अली असगर चांडियो खे पकड़े पुलिस हवाले कयो पर ॿियो जवाबदार फरार थी वियो आहे हुननि चयो त अस्पताल जे डॉक्टरनि पुलिस ज़ाती ऐं घुटो ॾेई क़तल करण जी तस्दीक कई हुई पर उन बावजूद बि मेहर बी सेक्शन पुलिस हिन वक़्त ताईं गिरफ़्तार थियल जवाबदार खां पुछा ॻाछा बि न पई करे सघी आहे ऐं न ई वरी ॿिए जवाबदार खे गिरफ़्तार करे सघी आहे हुननि चयो त असांखे ख़दशो आहे त मेहर बी सेक्शन SHO जवाबदारनि खां गरी रिश्वत वठी करे असांजो केस लोढ़णु चाहे थो हुननि IG सिंध DIG हैदराबाद ऐं SSP दादो खां मुतालबो कंदे घुर कई आहे त ख़ुदा असांजे मदरसे में पढ़ंदड़ मासूम पुट जे क़त्ल में मुलविस वहशी जवाबदारनि खे गिरफ़्तार करे उन्हनि खे इबरतनाक सज़ा ॾे असां सां इंसाफ़ कयो वञे अगरि इंसाफ़ न मिलियो त असीं पंहिंजो पाण खे बाहि ॾेई साड़े मारे छॾींदासीं।